नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाण जो अवामी न्यूज़ जे हेड ऑफिस में दौरो ऐं अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो ऐं क़ौमी काज जो सॾु ॾिनो ऐं समूरी दुनिया में सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो है। असांजो जेको आहे सो कपरो शहर हिकिड़ो नंढो शहर आहे। उन में असां ही जेको आहे सो अब्दुल रज़ाक राजपूत साहब जेको अवामी न्यूज़ जो हिते नुमाइंदो आहे, असां उनखे सलाम पेश करियूं था। उन जेको आहे सो हिते तमामु घणो सुठो जेको आहे सो सेटअप रखियो आहे। असां इंशाअल्लाह ताला जेको आहे सो अवामी न्यूज़ सां भरपूर शिरकत करे जोशो ख़रोश सां सिंधी टोपी अजरक जो जेको आहे सो ॾियारो आहे असां मल्हाईंदासीं। असां जेको आहे सो अवामी न्यूज़ जो जेको सो चेयरमैन आहे उनखे जस पेश करियूं था। सिंध में जेको आहे सो असां सिंधी टोपी अजरक कुआड़ी या खणी करे असां इंशाअल्लाह ताला सुठियूं रैलियूं अल्लाह पाक खां दुआ करूं था त सिंध के आबाद रखे। अब जैसा कि आपको मालूम है कि 6 दिसंबर सिंधी कल्चर डे है और ये दिन जो है सिर्फ सिंधी भाइयों का नहीं है, इसमें सिंध में बसने वाले हर शहरी, चाहे वो पंजाबी हो, महाजर हो, बलोच हो, पठान हो, सब एक प्लेटफार्म पे, क्योंकि सिंध हमारी माँ है, हमारी ज़मीन है, हमारा सब कुछ है। तो इसको हम भरपूर ज़बरदस्त तरीके से मनाएंगे। अवामी HD न्यूज़ जो ये चैनल है, चेयरमैन अब्दुल रज़ाक, इन्होंने बड़ा ज़बरदस्त हर साल की तरह इस साल भी बहुत ज़बरदस्त ये उन्वान रखा है, ये प्रोग्राम रखा है। तो इनके साथ हम भरपूर शिरकत करेंगे और ज़बरदस्त तरीके से मनाएंगे। सिंधी टोपी है, अजरक है और दीगर जो हमारी सकाफ़ती चीज़ें हैं वो हम लेकर इंशाअल्लाह रैलियाँ भी निकालेंगे, प्रोग्राम्स भी करेंगे और पूरी दुनिया को ये बताएंगे कि सिंध हमारी माँ है और सिंध से ही हमारा सब कुछ जुड़ा हुआ है। सलाम पेश करूँ था जैं ये عنوان रखियो आहे सिंध मुंहिंजी माउ। हिन जो जेको चेयरमैन आहे बानी अब्दुल रज़ाक, उनखे असां सलाम पेश करूं था। हिते तमामु बहितरीनु प्रोग्राम उन कयो आहे कि पूरो मज़ो इंशाअल्लाह असां पाण सिंधी आहियूं, टोपी अजरक पाईंदा आहियूं ऐं तालका कपरो में 6 डिसंबर ते एकता जो ॾियारो तमामु जोशो ख़रोश सां मल्हाईंदासीं। इहो 6 डिसंबर जे हवाले सां माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त आहे। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते असां सिंधी टोपी अजरक कुआड़ियूं उन्हनि सां असीं जेको 6 डिसंबर वारो ॾियारो मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।